नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे कोट रोड थाणे रोड ते कचरे जा ढेर लॻल आहिनि। इंतज़ामिया ख़ामोश, इलाइक़े वासी सख़्तु परेशान आहिनि। इन मौक़े ते इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त ही खिपरे जो मेन सिविल कोर्ट जो रोड आहे, जिते DSP जी ऑफिस, खिपरो थाणे जी ऑफिसूं आहिनि, पर हिते समूरे शहर जो किचिरो उछलायो वञे थो। जॾहिं त हिते मस्जिद बि आहे, जिते पुलिस ऐं कोर्ट जो अमलो नमाज़ पढ़ंदा आहिनि, जंहिंजे भरिसां पाणी जा तलाउ भरिया पिया आहिनि। पाणी हुजण करे मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। पाणी मुसलसल बीहण करे समूरे इलाइक़े में धप थी रही है। रहवासियुनि जो चवणु आहे त किचिरो हुजण सबबि समूरे इलाइक़े में मुख़्तलिफ़ बीमारियुनि जनम वरितो आहे। जॾहिं त असां इंतज़ामिया खे काफ़ी भेरा शिकायतूं ॾिनियूं आहिनि, पर को बि तदारक नथो थिए। इलाइक़े वासियुनि चूंडियल नुमाइंदनि समेत वसवारनि खां मुतालबो कयो त कोट रोड ते पियल किचिरो हटायो वञे। मच्छर बि आहिनि, हर ॻाल्हि आहे। जीत जड़ा थोड़ी लाज़मी हूंदा लाज़मी हूंदा न, ये ॻाल्हियूं माड़ियूं। अच्छा, इंतज़ामिया पारां को किचिरो खणण जे लाइ को अहकाम वग़ैरह हुकुम वग़ैरह जारी कयो आहे? न असां का शइ कोन कई आहे भाउ। सरकारी प्लाट आहे, उनजे करे गॾा ॿधी वेठा आहियूं जनावर, उनजे करे हिते किचिरो खणनि था, धप थी थिए। हा, मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।